दाद करे या रोज़े अतार जी हाज़री त लई या पहले या दुआ घुरंदो करे प्यारा मुसलमान भाइरो मदीने पाक जे शहर में एक सैयद सगोरो रहदो काफी अरसो ते रहियो उनके पाकिस्तान पहुंचणो हुजे पर कीअं पहुचे या सोच या फिक्र या परेशानी रखी करे मदीने पाक जी गिटीअ में एक दीवार ते ही वेठो खुदा एक अल्लाह वाला एक नेक दिल नेक सीरत नेक सूरत बानो गुजरियो हुन ॾिसी करे चयो त ओ मिठा ओ सुना छो परेशान आयो हुनखे ॿुधाई त ही मुंहिंजो मसइलो आहे ही मामलो आहे मुंहिंजे ॻोठ वारा हिते आया मूंखे अरसा दराज़ हिते थी वियो आहे मां मदीने पाक में रहां पियो जैसा मुझी शादी थियणी हुई उहा ॿिए खे परणाए ॾियनि था मूंखे इहा ॻाल्हि नथी वणे इन करे परेशान वेठो आहियां त मां हाणे कीअं जल्दी पहुचां इहा मूंखे ॻणती आहे प्यारा मुसलमान भाइरो हू ॾस ॾियण वारो ॾस थो ॾे नेक दिल नेक सूरत नेक सीरत अल्लाह जो नेक बानो चवे थो मिठा फिक्र न कर चोॾहीं सदी जी ॻाल्हि पियो ॿुधायां परे जी ॻाल्हि नथो ॿुधायां वेठे जी ॻाल्हि नथो ॿुधायां प्यारा मुसलमान भाइरो दस ॾियण वारो चवे थो मिठा तू मस्जिद नबवी में हलियो वञ टिपहरी जी निमाज़ पढ़ उते हिक सोहणी सूरत वारो जवान ईंदो हुनजे मथे ते साए रंग जो ताज हूंदो साए रंग जी लोई पातल हूंदे निमाज़ पढ़ी करे उहे जल्दी उतां निकरंदा ऐं पंहिंजे रूम में वञण लाइ तशरीफ़ फरमा वठी वेंदा अव्हां उनखे अर्ज़ कजो हू कसरे नफ़्सी कंदा उनखे अर्ज़ कजो त साईं मूंखे पाकिस्तान पहुचायो उहे तव्हां खां जान छॾाइण जी कंदा कसर नफ़्सी कंदा त न मां तोखे कीअं पहुचायां पर असुल न छॾिजां न मञींदई सब्ज़ गुंबद वारे जो वास्तो ॾींदे त तुंहिंजो कमु थींदो परेशान हाल हो जमदान प्यारा मुसलमान भाइरो इहो सैयद सगोरो मस्जिद नबवी शरीफ में आयो मस्जिद नबवी शरीफ पहिरीं जो टाइम आहे हर अचण वञण वारे खे ॾिसे जॻह बि ॿुधाई वई त फलाणी जॻह ते अची वेंदा आहिनि हुते निमाज़ पढ़ंदा आहिनि बाक़ी वाह मुंहिंजा दोस्त अल्लाह जो नेक बानो आयो आहे उहे साॻियो निशानियूं आहिनि मथे मुबारक ते साओ ताज लोई मुबारक कुल्हे ते आ मुंहिंजा दोस्तो जॾहिं निमाज़ पढ़ी मस्जिद खां ॿाहिरि निकिरण पिया वञी चादर जो पलो वठी करे अर्ज़ कयईं ते अल्लाह जा नेक बाना मूंखे पाकिस्तान पहुचायो मुंहिंजा दोस्तो हुन साई लोई वारे अल्लाह जे दोस्त फरमायो त मां तोखे कीअं पाकिस्तान पहुचाया टिकट वठ पासपोर्ट तो वटि हूंदो जहाज ते चढ़ ऐं तूं पाकिस्तान पहुच त ए सोणी सूरत वारा इहे वञा त कॾहिं को हलियो वञा पर मूंखे अव्हां पाकिस्तान पहुचायो प्यारा मुसलमान भाइरो सोणी सूरत वारो चवे थो त मां तोखे मिठा कीअं पाकिस्तान पहुचाया उहो नौजवान चवे थो साईं मां सैयद आहियां हिन सब्ज़ गुंबद वारे नबी सरदार जो वास्तो आहे मूंखे पाकिस्तान पहुचायो जॾहिं सोने नबीअ जो नाम मुबारक आयो आहे अखर मुबारकन में लुड़क लही आया पाण फरमायो ठीक आहे इहो पैसा वठ साम्हूं जेका दुकान बत्ती भरे रही आहे हितां वञी शइ वठी
सकिया वो नौजवान चवे तो न वींदुस अवा मूंखे उॾी मोकिले तव्हां हलिया वींदो सोणी सूरत वारो चवे थो त न मां हिते आहियां अञा कोन वींदुसि ओ मुंहिंजा मिठा वो नौजवान सैयद पैसा हुनजे हथ में आहिनि वञे त दुकान ते पियो पर वरी वरी पोइते पियो निहारे वरी पोइतो पियो निहारे त मतां उहो हलियो वञे हीअं दुकान ते पहुतो आहे अञा मुंहिंजा दोस्तो दुकान ते पहुचण जी देरि हुई पोइते निहारे अॻियां निहारे त पाकिस्तान जे सखर अॾे ते बीठो आहे जो नारो हणंदो आहे भेद मशहूरन वारा सरदार मुंहिंजो मुर्शिद रहे पर हादिस खे सरदार मशहूर नवार जॾहिं अॼु जे दौर में मुंहिंजा दोस्तो 1400 साल बाद में जेकॾहिं इहा करामत रखण वारा इहे पावर रखण वारा इहे ताक़त रखण वारा मौजूद अख छिप खां पहिरियां पलक झपण खां पहिरियां सेकंड खां अव्वल मदीने पाक मां नौजवान खे पाकिस्तान पहुचाए सघनि था त पोइ पीराने पीर जो छा शान हूंदो दिल से दीवाना हूँ दस्तगीर का गौसल वाला पीराने पीर का गौसल वाला पीराने पीर का मुझो ॿुधण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह आलिया में क़बूल फरमाए मुंहिंजा दोस्तो